अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं है पीरिया गुल। सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। ऑक्सफोर्ड यूनियन के बहस में भारतीय वफद ऐन वक्त ते फरार। पाकिस्तान के बिना मुकाबले फतेह हासिल। पाकिस्तानी हाई कमीशन लंडन मुताबिक भारत की पाकिस्तान पॉलिसी सिर्फ अवामी जज्बन के भड़काइण की हिकमत अमली ते बहस थियणो हो। भारतीय अखबार सिर्फ टीवी चैनलन ते गोड़ कंदा आहिनि पर इल्मी बहस में दलील ऐं जवाब ॾियण खां घबराईंदा आहिनि। पाकिस्तानी हाई कमीशन मूजिब मीडिया ते पाकिस्तान मुखालिफ प्रोपेगंडा करण वारा भारतीय तजनिगार गायब थी विया। पाकिस्तान दलील मकालमे ऐं कानूनी मौक़िफ़ सां बहस खटण जी तयार कई। भारत बहस शुरू थियण खां अॻु हथियार फिटा करे छॾिया। भारतीय वज़ीर राजनाथ सिंह जे सिंध बाबति बयान ख़िलाफ़ सिंध असेंबली में ठहराव अक्सरियत राय सां मंज़ूर। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ठहराव ऐवान में पेश कयो। वरी वज़ीर बुरादली शाह चयो आहे त सिंध खे केर बि पाकिस्तान खां अलॻि नथो करे सघे। भारतीय वज़ीर जूं भभकियूं कॾहिं बि कामयाब न थींदियूं। भारत जे दिफ़ा वारे वज़ीर जो बयान खिल जोॻो आहे। सिंध असेंबली में ख़िताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त सिंध खे न केर पाकिस्तान खां धार करे सघे थो ऐं न ई हदूं तब्दील थी सघनि थियूं। सिंध मुतहद पाकिस्तान सां गॾु रहंदी। भारतीय वज़ीर जे बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।